अवामी नेशनल पार्टी पारां आम चूंडुनि जे हवाले सां कराची आसिफ स्क्वायर वेठो मरकज़ी इलेक्शन सेल जो इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताही तक़रीब में अवामी नेशनल पार्टी सिंध सूबाई असेंबली PS 97 ते उम्मीदवार नूरुल्ला अचकज़ई, ओभर ज़िले जे सदर फ़हीम जॉन, नायब सदर ज़ाहिद खान महसूद, UC 1 जे सदर तारिक महसूद ऐं UC 2 जे सदर ज़ुबैर महसूद, UC 8A जे सदर समीउल्लाह, UC 8B जे सदर कासिम जॉन ऐं ॿियनि कयो। इन मौक़े ते PS 97 जे उम्मीदवार नूरुल्ला अचकज़ई चयो त PS 97 में केतिरा ई मसइला आहिनि जिन खां असां चङी रीत वाक़िफ़ आहियूं। असां कामयाबी माणे पंहिंजे तक जी अवाम जी ख़िदमत कंदासीं। असांजे तक में सभ खां वॾो मसइलो पीअण जे साफ़ पाणी जो आहे। मुंहिंजे तक में बुनियादी सहूलियतुनि जो फ़ुक़दान आहे ऐं आउं इन्हनि मसइलनि ते पहिरियां कमु कंदसि। असांजो बुनियादी मक़सदु अवाम जी ख़िदमत करणु आहे। हिन वधीक चयो त PS 97 ते समूरनि बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। पंहिंजे तक में घर घर वञी कमु करे रहियो आहियां ऐं अवाम पारां मूंखे सुठी मोट मिली रही आहे। इलेक्शन सेल जे इफ़्तिताह जे मौक़े ते पार्टी उहिदेदारनि खां अलावा कारकुन बि मौजूदु हुया। अवामी नेशनल पार्टी जो इलेक्शन सेल PS 97 जे इलेक्शन सेल लाइ कमु कंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।